दोस्तों हाणे असांजो जेको सवाल आहे उहो हीअ आहे त सेट छाखे चइबो आहे। ठीकु आहे। सेट छाखे चइबो आहे त हाणे हिन सेट जी जेकी वसफ़ आहे त उहो जुदा जुदा चिटीअ तरह, ठीकु आहे, जुदा जुदा चिटीअ तरह सम्झायल शयुनि जे मेड़ खे सेट चइबो आहे। हाणे ही जेकी वसफ़ आहे सेट जी, माना जुदा जुदा चिटी तरह सम्झायल शयुनि जे मेड़ खे सेट चइबो आहे। हाणे हिन जा हिकिड़ा मिसाल आहिनि। मिसाल जी ॻाल्हि आहे, पहिरियों हिकिड़ो मिसाल ॾियूं था त क्लास 6 जे शागिर्दनि जो मेड़। ठीकु आहे। हाणे ही जेको आहे उहो सेट आहे। हाणे हिनखे असां सेट चई सघूं था। हाणे हिन में जेकी वसफ़ आहे असांजी सेट जी उहो आहे त ॿ शयूं हुन में हिकु जुदा जुदा, ॿियो चिटी तरह सम्झायल हुजनि। हाणे हिन में जुदा जुदा ऐं चिटी तरह इहे जेके ॿ इस्तेमालु थिया आहिनि इस्तिलाह, इन मां मुराद इहा आहे त उहे जेके मेंबर्स आहिनि या ऑब्जेक्ट्स आहिनि उहे हिकु त अलॻि अलॻि हुजनि ऐं ॿियो चङी तरह वाज़ थियल हुजनि त उहो हुनजो तइल्लुक़ु कंहिं सां आहे। हाणे इहे जेके शागिर्द आहिनि, हाणे उहे जेके आहिनि एलिमेंट्स आहिनि ऐं इहे अलॻि अलॻि आहिनि ऐं ॿियो इहो बिलोंग था कनि 6 क्लास जे 6 क्लास सां। त मतिलबु इहे हिकु डिस्क्राइब थियल आहिनि त उहे 6 क्लास सां तालुक़ु रखनि था ऐं उहो जेके आहिनि अलॻि अलॻि आहिनि, तंहिं करे हिनखे असां चवंदासीं सेट आहे। हाणे ॿियो हिकिड़ो मिसाल ॾियूं था असां। मिसाल पसंदीदा किताबनि जो मेड़। पसंदीदा किताबनि जो मेड़। ठीकु आहे। हाणे पसंदीदा किताबनि जो मेड़, हाणे हिकु सेट न आहे, छाकाणि त जेके पसंदीदा किताब हिकिड़नि जा थी सघनि था पसंदि, त वरी ॿियनि जा नथा थी सघनि। माना हीउ जेको डिस्क्रिप्शन आहे उहो वाज़ न आहे। खणी हू जेके आहिनि अलॻि अलॻि किताब आहिनि, पर जेके ॿी जेके पॉइंट आहे चिटी तरह सम्झायल जेके इस्तिलाह आहे उहो हिन में मौजूदु न आहे, तंहिं करे असां हिनखे सेट न चवंदासीं। हाणे असां टियों मिसाल ॾियूं था। मिसाल तौरु हफ़्ते जे ॾींहंनि जो मेड़। हफ़्ते जे ॾींहंनि जो मेड़। हाणे ही हिन में ॿई शयूं मौजूदु आहिनि, हिकु जुदा जुदा, ॿियो चिटी तरह सम्झायल। हाणे ही चिटी तरह सम्झायल आहिनि त जेके ॾींहं आहिनि उन जो तइल्लुक़ु कंहिं सां बिलोंग कनि था, उहे हफ़्ते सां बिलोंग कनि था ऐं उहे अलॻि अलॻि आहिनि, जुदा जुदा आहिनि। माना इहे ॿई शयूं मौजूदु आहिनि, तंहिं करे असां हिनखे सेट चई सघूं था। हीउ हो नाज़रीन सेट जे हवाले सां जेको लेक्चर मूं ॾिनो। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं जेकर तव्हांखे पसंदि आयो आहे त मुंहिंजे हिन चैनल खे तव्हां लाइक कयो ऐं जेका हुनखे शेयर कयो दोस्तनि सां।